मुख़्तार घणनि ॾींहंनि खां पाकिस्तान इंतहाई गैर यकीनी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे ऐं ॾींहुं ब ॾींहुं इहा गैर यकीनी सूरत हाल वञे थी वधंदी, जंहिंजे करे सॼो समाज जेका लफ़्ज़ अंग्रेज़ी इस्तेमालु करे डिप्रेशन में हली वियो आहे। ऐं इन गैर यकीनी सूरत हाल में हिकिड़ी ॻाल्हि अलबत्ता थी वई आहे त सॼे समाज खे ख़बर पइजी वई आहे, पूरे पाकिस्तान खे, त हिन गंदगी जे पोयों हथ कंहिंजा आहे। सिंध जी सूरत हाल पाकिस्तान खां बि वधीक ख़राबु आहे। ॿिनि जाइनि कम अज़ कम कॉम्पिटिंग फोर्सिस हिक ॿिए सां मदे मुक़ाबिल के अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि। सिंध में सवाइ पीपल्स पार्टी जे ॿी का धुर कोन्हे ऐं पीपल्स पार्टी एॾी ख़राबु जमात आहे, एॾी नाअहल जमात आहे जंहिं वटि असांजे लाइ को प्लान ई कोन्हे। 15 साल जी लगातार हुकूमतनि में त मुल्क अलाए केॾां या वतन ऐं माण्हू अलाए केॾां जा केॾां पहुची विया आहिनि। कमज़ोर फोर्सिस क़ौम परस्ती वारी सियासत वारा उहे एतिरा कमज़ोर आहिनि जो उन जे ख़िलाफ़ु बीह नथा सघनि। तव्हां सदाईं पुर उमेद ॻाल्हियूं कंदा आहियो ऐं होपफुल हूंदा आहियो। अॼु जेको तव्हां चओ था त माना तव्हांजी ॻाल्हि मां मूंखे कुझु नाउमेदी नज़र थी अचे, उनजो सबबु छा आहे? सियासत जो हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहिया आहियो, कंहिं महिल सिंध डेमोक्रेटिक फोरम, वरी उनखां पोइ अवामी तहरीक में बि रसूल पदीअ साहिब सां तमामु वेझो रहिया ऐं 3-4 साल अवामी तहरीक में रहिया। उनखां पोइ 2010 में बल्कि अञा बि 2009 में अवामी जमहूरी पार्टीअ जे बुनियाद रखंदड़नि मंझां तव्हां हुया ऐं जेतिरो वक़्तु अवामी जमहूरी पार्टी में मां सम्झां थो 9-10 साल, उन में घणो वक़्तु तव्हां सदर बि रहियो। मतिलबु त इन सॼे तजर्बे मां तव्हां असांजे हिन सिंध जे सतह ते जेके पार्टियूं आहिनि जंहिंजो मोवर सिंध आहे, उनजो तजर्बो तव्हांखे कीअं रहियो ऐं उन मां तव्हां छा सिखियो? डियर अस्सलाम वालेकुम, मां मुख़्तियार अब्बासी आहियां। अबरार काज़ी साहब हिकु सिंध जी नामवर शख़्सियत आहे जंहिंखे सॼी सिंध सुञाणे थी। मशहूरु दानिश्वर, लेखक, सियासी ऐं समाजी अॻुवाण आहे ऐं काफ़ी मुतहरिक सिंध जो किरदारु आहे। अॼु पाण अबरार काज़ी साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। सीनियर सियासी अॻुवाण, समाजी शख़्सियत ऐं सियासत ते तव्हांजी गहरी नज़र रही आहे ऐं तव्हां मुल्क जे हालतुनि खे वधीक असां खां वधीक बहितर सम्झो था। तव्हां असांखे ॿुधाईंदव त सिंध ऐं पाकिस्तान जी जेका मौजूदु मुल्की सियासी सूरत हाल आहे उहा कीअं आहे? मुख़्तार घणनि ॾींहंनि खां पाकिस्तान इंतहाई गैर यकीनी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे ऐं ॾींहुं ब ॾींहुं इहा गैर यकीनी सूरत हाल वञे थी वधंदी, जंहिंजे करे सॼो समाज जेका लफ़्ज़ अंग्रेज़ी इस्तेमालु करे डिप्रेशन में हली वियो आहे। असां एतिरा असां नाख़ुशि आहियूं हालतुनि जे करे त को सियासी हालतूं असांजी नथियूं सुधरनि ऐं जेके ताक़तवर शख़्सियतूं आहिनि से कंहिं बि तरीक़े सां उन सां गॾु जेके असांजा रूलिंग इलीट जेके असां चवंदा आहियूं, उहे एतिरे क़दुरु कानून खां परते हलिया विया आहिनि, उन कानूनी पाबंदी खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि जो असांखे सम्झ में नथो अचे त इहे कहिड़ी जाइ ते वञी इहा ॻाल्हि बीहंदी। ऐं इन गैर यकीनी सूरत हाल में हिकिड़ी ॻाल्हि अलबत्ता थी वई आहे त सॼे समाज खे ख़बर पइजी वई आहे, पूरे पाकिस्तान खे, त हिन गंदगी जे पोयों हथ कंहिंजा आहिनि। तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थो, मां तव्हांजे वीलॉग ते इहा ॻाल्हि करे नथो सघां, तव्हां शायदि चाहींदो बि न, त सॼी गंदगी जी जेका जड़ असां हिकिड़े पासे आहे ऐं उहा जड़ जेसिताईं ख़तमु नथी थिए, उनजी पुठि भराई नथी ख़तमु थिए हिन गंदगी जे पोयां, ओसिताईं असांजो समाज ईअं रहंदो। हिकिड़े हिसाब सां इहा चङी ॻाल्हि थी आहे त हिकिड़ा फोर्सिस ईअं ज़ाहिर थी पिया आहिनि, नंगा थी विया आहिनि, हिकिड़े हिसाब सां नंगा थी विया आहिनि। सॼे असां सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त कहिड़ा माण्हू कहिड़े पासे आहिनि ऐं ॿिए पासे थोरी उमेद जागी त शायदि इहो आख़िर में जॾहिं इहा सेटलमेंट थी वञे, हिन ॿिन्ही फोर्सिस जी सेटलमेंट थी वञे त हिकिड़ी धुर
जेका हींअर अताब में आहे उहा शायदि उथी खड़ी थिए ऐं क़ौम खे हिकिड़े पासे वठी हले। असांखे इहा उमेदु आहे हिन मां, उहो ग़लतियूं उमेदु आहे ग़लति साबित थिए या सही साबित थिए, पर असांखे वॾी उमेदु आहे त शायदि ईअं थींदो। सिंध जी सूरत हाल पाकिस्तान खां बि वधीक ख़राबु आहे। ॿिनि जाइनि कम अज़ कम कॉम्पिटिंग फोर्सिस हिक ॿिए सां मदे मुक़ाबिल के अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि। सिंध में सवाइ पीपल्स पार्टी जे ॿी का धुर कोन्हे ऐं पीपल्स पार्टी एॾी ख़राबु जमात आहे, एॾी नाअहल जमात आहे जंहिं वटि असांजे लाइ को प्लान ई कोन्हे। 15 साल जी लॻातार हुकूमतनि में त मुल्क अलाए केॾां या वतन ऐं माण्हू अलाए केॾां जा केॾां पहुची वेंदा आहिनि। 15 साल लॻातार जंहिं पार्टी जी हुकूमत हुजे लॻातार उन जो इहो हाल असां वटि त अञा ताईं कंहिं बि शोबे में का बि बहितरी नज़र नथी अचे। इंतिहाई मायूस कुन ॻाल्हि आहे। जेके फोर्सिस ॿिया आहिनि उन जे ख़िलाफ़ु बीठल, जेके कमज़ोर फोर्सिस क़ौम परस्ती वारी सियासत वारा, उहे एतिरा कमज़ोर आहिनि जो उन जे ख़िलाफ़ु बीह नथा सघनि ऐं उन जो पंहिंजे अंदरि जेके ज़ाती मफ़ाद आहिनि उन्हनि वरी इन्हनि क़ुवतुनि खे वधीक ख़राबु करे छॾियो आहे। तंहिं करे असांखे बि घणे अरसे ताईं मूंखे कम अज़ कम को सोझरो नज़र नथो अचे जेसिताईं का मूवमेंट न हलाई सघे जेका क़ौम खे समाज खे अॻिते करे सघे। अच्छा, तव्हां सदाईं पुरउमेद ॻाल्हियूं कंदा आहियो ऐं होपफुल हूंदा आहियो। अॼु जेको तव्हां चओ था त माना तव्हांजे ॻाल्हि मां मूंखे कुझु नाउमेदी नज़र थी अचे, उन जो सबबु छा आहे? मां सम्झां थो त कंहिं ज़माने में जॾहिं मुल्क जी हिकिड़ी रुख़ आहे उहो जॾहिं सम्झ में असांखे नथो अचे त कहिड़े पासे बीहंदो। तव्हां सम्झो था 8-9 महीना थी विया आहिनि असांखे, बल्कि पूरो साल थियण ते आयो आहे हींअर। असांखे इहा ख़बर थी पए त मुल्क जी रुख़ कहिड़े पासे वेंदो। हाणे ॾिसो, ॿई ॻाल्हियूं ॾिसो, वरी मुल्क जी पूरी सूरत हाल साॻी जाइ ते पहुती आहे जिते वरी बेयकीनी आहे असांजे मुल्क जे बारे में त रुख़ कहिड़ो वठंदी, माशाअल्लाह लॻंदी, भला हिननि चोरनि जी हुकूमत वरी क़ाइमु रहंदी, ज़ोर ज़बरदस्ती। टीं धुर जेका चङी धुर आहे जेके असां सम्झूं था त इहा शायदि असांखे नई सिमत कंहिं बहितर रुख़ में वठी वञे, उन जे मुकमिल उन जी एनाइलेशन, उनजी ख़ात्मो अची वेंदो या उहा उभरंदी वरी साॻी जाइ ते पहुची विया आहियूं जंहिंमें असां अॼु खां 50 साल 60 साल अॻे हुआसीं। इमरान ख़ान PTI हिकिड़ी अहिड़ी धुर आहे जेका असांखे हिन जाइ ते पहुचायो आहे मुल्क खे, जॾहिं हिन बाक़ाइदे जी मां चवां थो त नंगो करे छॾियो आहे उन्हनि धुरनि सभिनी खे, नंगो करे ज़ाहिर करे बीहारियो त हीअ आहे धुर, हीअ धुरियूं आहिनि जिन असांखे बर्बादु कयो आहे। वरी थो मां चवां इहे ताक़तवर धुरियूं जेके आहिनि इहे जेके हर गवर्नमेंट जे पोइ बीठियूं हूंदियूं आहिनि इहे, ऐं हीअ रूलिंग इलीट असांजी चोरनि जो टोलो, इहो चोरनि जो टोलो आहे। हर को माण्हू चए थो, सम्झूं बि था असां चोरनि जो टोला आहे। इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी धुर बीठी आहे जेका PTI वारी धुर आहे। उन में असांखे उमेदु थी सघे त सुभाणे भला जेका उथी त शायदि को बहितर रुख़ इख़्तियार कंदी, हिननि मां का उमेदु कान्हे हिकिड़ी धुर मां। पर उन्हनि जा जेके 4 साल जो जेको रिकॉर्ड आहे उहो उनखे नज़र में रखी पोइ तव्हां चई सघो था त उहे हिन चोरनि जे ख़िलाफ़ु जेके आहिनि, माना PTI जो जेको किरदारु आहे उहो हिननि चोरनि जे ख़िलाफ़ु आहे। तमामु सुठो उनजो रहियो आहे, उनजो हुकूमत रही आहे तमामु सुठी। नई हुकूमत ग़लतियूं कयूं हूंदऊं पर हुननि जूं केतिरियूं पॉलिसियूं तमामु सुठियूं हुयूं। तव्हां ॾिसो, मां जॾहिं चवंदो आहियां पॉलिसियूं, माना उहा शइ जेका नज़र ईंदी हुजे। सिंध जी सियासत जो हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहिया आहियो, कंहिं महिल सिंध डेमोक्रेटिक फोरम, वरी उनखां पोइ अवामी तहरीक में बि रसूल पदीअ साहिब सां तमामु वेझो रहिया ऐं 3-4 साल अवामी तहरीक में रहिया। उनखां पोइ 2010 में, बल्कि अञा बि 2009 में अवामी जमहूरी पार्टीअ जे बुनियादु रखंदड़नि मंझां तव्हां हुया। ऐं जेतिरो वक़्तु अवामी जमहूरी पार्टी में मां सम्झां थो 9-10 साल, उन में घणो वक़्तु तव्हां सदर बि रहियो, मतिलबु त इन सॼे तजुर्बे मां तव्हां असांजे हिन सिंध जे सतह ते जेके पार्टियूं आहिनि जंहिंजो मोवर सिंध आहे, उनजो तजुर्बो तव्हांखे कीअं रहियो ऐं उन मां तव्हां छा सिखियो? असां जॾहिं
पॉलिटिकल पार्टी पंहिंजे ठाहिण जो सोचियो हुयो उन ज़माने में, या उन खां अॻु जॾहिं असांजी डेमोक्रेटिक पार्टी ही हिकिड़ी मुंहिंजी डेमोक्रेटिक पार्टी असांजी यूसुफ लगारी साहब सां गॾु, जॾहिं मुंहिंजी शुरूआति डेमोक्रेटिक ग्रुप सां थी हुई, उन खां पोइ असां डेमोक्रेटिक उनखे ग्रुप खे पार्टी में तब्दील कयो हुयो। असां चवंदा आहियूं त सियासत समाज खे सुधारण जी साइंस आहे। समाज कीअं सुधरंदो, हुकूमतूं न, समाज कीअं सुधरंदो, उन समाज पूरे में हिकिड़ो ख़्यालु वंडण लाइ हिकिड़ो ख़्यालु फैलिजी वञे, उहो ख़्यालु क़बूल कयो वञे। इन लाइ नज़रिया पॉलिटिकल पार्टीज़ जे थ्रू पखेड़िया वेंदा आहिनि। असां बि इन लाइ पॉलिटिकल पार्टी ठाही हुई त पंहिंजो नज़रियो, पंहिंजी ॻाल्हि हेठि ताईं पहुचायूं। छो त सिंध में घटि में घटि पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। पीपल्स पार्टी में जियो भुट्टो जे नाले जे पोयां जेके कहर थियनि था पिया, उन्हनि खां बचण लाइ असां इहो कमु कयो त अहिड़ी पार्टी में शामिलु थियूं, अहिड़ी पार्टी हुजे जेका हिकिड़ो पंहिंजो नज़रियो पेश करे सघे हेठि। उहो कामयाबु असांजो इहो डेमोक्रेट पार्टी वॾो फ़ैसिलो कामयाबु न थियो। असां पंहिंजूं खोटूं हुयूं, उनखे न वधाए सघियासीं। पोइ बाद में जॾहिं उहा पार्टी टुटी पई त असांजो ख़्यालु थियो त असां अवामी तहरीक में पली साहब सां गॾु शामिलु थियूं। पली साहब जे विच में असांजे तमामु घणो कमु कयो इन विच में, ऐं हुन दावत ॾी असांखे शामिलु थियण जी। पोइ मां ऐं डॉक्टर नज़ीर शेख साहब अवामी तहरीक में शामिलु थियासीं। पली साहब ॾह माण्हू हुयो ऐं उनजे हेठां कम से कम मां तमामु घणियूं ॻाल्हियूं, पॉज़िटिव ॻाल्हियूं सियासत जे बारे में सिखियूं। उन्हनि तजुर्बा सिखंदे असां अवामी जमहूरी पार्टी ठाही। अवामी जमहूरी पार्टी में जेको बुनियादी सबबु मूंखे ॿुधायो वियो ऐं जॾहिं मां शामिलु थियुसि, असांखे तमामु हिकिड़ो सुठो उनजो हिकिड़ो लॉजिक या मंतक ॿुधायो वियो। उहो मंतक इहो हुयो त सिंध जा केतिरा सुठा कारकुन पंहिंजी अधु ज़िंदगी पार्टियुनि खे ॾेई पोइ ख़ारिज कया वेंदा आहिनि। छो त मुड़ुसी या ता हयात क़ाइदीन जिते बि हूंदा उते मथे चढ़ण जो को चांस ई न हूंदो। उहो छो त आख़िर में उहो वेठो हूंदो मुड़ुसी सियासत जो हक़दारु वेठो हूंदो। इन करे पार्टी मां ख़ारिज कया वेंदा आहिनि माण्हू, त जीअं उन्हनि खे मुड़ुसी सियासी माण्हुनि खे चैलेंज न थिए। उहे ख़ारिज थियल कारकुन सॼे सिंध लाइ उनजो सियासत बेकार थियो वञे, उहे ज़ाया थियो वञनि। तंहिं करे हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहिजे जिते इहे कारकुन जेके ख़ारिज कया था वञनि पिया, जंहिंजो तमामु वॾो तजुर्बो आहे, जंहिंजी तमामु वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि, इन्हनि गॾु करे हिकिड़ी पार्टी ठाही वञे। पोइ ईअं कयोसीं। डेमोक्रेटिक पार्टी जेका आहे असांजी अवामी जमहूरी पार्टी, उनजो नतीजो हुयो। उहो मूंखे ॾाढी घणी उमेदु हुई अवामी जमहूरी पार्टी में। अवामी जमहूरी पार्टी में असांखे ॾाढो मूंखे उमेदु हुई त पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, तजुर्बेकार आहिनि ऐं इहे गॾु थिया आहिनि। असां मैनिफेस्टो अहिड़ो ठाहियो, पंहिंजो आइन अहिड़ो ठाहियो जंहिंमें हर साल इलेक्शन थिए ऐं 2 सालनि खां पोइ उहिदेदार को साॻी जाइ ते न रहे। असांजो ख़्यालु इहो त इन ॻाल्हि सां मोरूसी सियासत ख़तमु थी वेंदी। पर पोइ वॾी सियासी पार्टी थियण लाइ, करण लाइ, ठाहिण लाइ जेके लवाज़मात हूंदा आहिनि, उनमें घणो हिसो हूंदो आहे पैसनि जो, ॿियो हूंदो आहे दिमाग़ जो। उहे पैसा असां वटि कोन हुया ऐं असां वटि जमा न करे सघियासीं। असां सिंधी क़ौम खे एतिरो इम्प्रेस न करे सघियासीं त उहे इन में कंट्रीब्यूट कनि अहिड़ी जमात में। तंहिं करे असांजी पार्टी हिकिड़ी अहिड़ी जाइ ते पहुती जिते किन दोस्तनि जो ख़्यालु हुयो त इहा वधीक न वधी सघंदी ऐं असां पंहिंजो वक़्तु पिया ज़ाया कयूं ऐं इन खे पंहिंजे कम में आणण लाइ हाणे असां पार्टी खे टोड़े छॾियूं। सो ईअं थियो, पार्टी खे ॼाणे वाणे टोड़ियो वियो। हीअ वाहिद पार्टी जे तोड़ फोड़ आहे जंहिंमें कुर्सीअ जो मतिलबु कोन हुयो, कुर्सीअ जी झगड़ो कोन हुयो। असांजे केतिरनि दोस्तनि जो ख़्यालु इहो हुयो त भला पंहिंजो आवाज़ु, सिंध जो आवाज़ु हिकिड़ो हुजे, पोइ कहिड़ी जाइ ते उहो कम से कम क़ाइमु रखूं, आवाज़ु ॿुधाईंदा हलूं, हलाईंदा हलूं, जेसि ताईं मौक़ो को अहिड़ो अचे त इहा पार्टी वॾी थी वञे। पर इहो थी कोन सघियो। सिंध में कौम परस्त सियासत इंतिहाई ॾुखी आहे, इंतिहाई ॾुखी थी वई आहे।
हिकिड़ो त पीपल्स पार्टी इलेक्शन खटण में हिकिड़ी PhD हासिल करे वरिती आहे। कीअं पैसा जमा कजनि मुंड में हराम जा, उहो हराम जा पैसा कढी ऐं कीअं पंहिंजे तक खे ते तसलुत क़ाइमु कजे, इहो पीपल्स पार्टी जो तरीक़ो थी वियो आहे हींअर। ऐं तंहिं करे हर जाइ ते तव्हांखे नंढियूं नंढियूं मोरोसी टुकड़ा नज़र ईंदा, ख़ानदान नज़र ईंदा जेके हिकिड़ो हमरा MLA, उनजो पुटु पोइ MPA, पोइ उन ॿियो पुटु फलाणो, ईअं थींदो वियो आहे। मोरोसी टुकड़ा विराए जागीरूं थी वियूं आहिनि, सिंधी सियासत जागीर थी वई आहे। तंहिं करे पॉलिटिकल पार्टीज़, असां जहिड़ियूं पॉलिटिकल पार्टीज़ जेके तमामु नईफ़ आहिनि, फाइनेंशियली तमामु नईफ़ आहिनि, इक़्तिसादी तौर ते इहे कम्पीट करे सघनि नथियूं पीपल्स पार्टी जे जगरनॉट सां, पीपल्स पार्टी जे हेॾे सारे फाइनेंशियल कुवत सां। असांजे पैसे जी जमा कयल को कारोबार शुरू करे त माण्हू त हुजनि जे कमु करे सघनि। घणा ॾींहं अॻे अवामी जमहूरी पार्टी तालीम खे बहितर करण लाइ ऐं इमरजेंसी लागू कराइण लाइ सिंध गवर्नमेंट जो ज़ोर भरियो हुयो ऐं असां चइनी पासनि खां हलिया हुआसीं पूरे सिंध में। उन्हनि जे करे, उन हलण जे करे ऐं पैम्फलेट विराइण जे करे ऐं 2-3 चकर हणण जे करे पूरे सिंध जा हिकिड़ो फ़ाइदो इहो थियो हुयो त सिंध गवर्नमेंट अनाउंस कयो हो इमरजेंसी लागू करण जी। असांजे चीफ मिनिस्टर सईद बरादरी शाह साहब महिरबानी कई, इमरजेंसी लागू कई। इमरजेंसी लागू करण सां गॾु जेके असांजो ख़्वाहिश त उन सां गॾु पूरी गवर्नमेंट जूं पूरियूं फैसिलिटीज़ मुहैया करे उहो न कई, रुगो नाले सां इमरजेंसी दाख़िल करे छॾी। पर उनजो ॿियो फ़ाइदो इहो थियो त सॼे समाज में केतिरा सेमिनार थिया उन ज़माने में, ऐं कुझु माण्हुनि घणनि जाइनि ते अहिड़ा स्कूल अडॉप्ट कया जेके पढ़ाइणु शुरू कयो। कंहिं जाइ ते भला को ॾींहों ई भरे, इहा असांजी कंट्रीब्यूशन हुई। हाणे मां इहो थो चवां त समाज ॿियो बि नथो करे सघे त भला असां जहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू जेके वोकल बि आहिनि, ॻाल्हाए सघनि था, जिन खे वसीला बि आहिनि, इहे उन्हनि ॿारनि जी एजुकेशन खे ख़्यालु कनि त किथे को ॾीओ त ॿरे ऐं हिकिड़े क़िस्म जी पूरे समाज में इहा ॻाल्हि उभरे। चौथी ॻाल्हि जेका मां चवां थो उहो इहा आहे त सभु वॾा कम हुकूमतूं कंदियूं आहिनि। हुकूमतुनि जो कमु आहे इहो कमु करणु, तंहिं करे असांजे माण्हुनि खे मुस्तक़िल हुकूमत ते प्रेशर रखणु खपे। हीअ नथा कयो, हीअ कयो, हीअ ग़लति कमु थिया कयो, हीअ सही कयो। इहे 4 सलाहूं आहिनि मुंहिंजूं पंहिंजे समाज उन्हनि माण्हुनि लाइ जेके जागनि था, जेके ॻाल्हाइनि था, जेके ॻोल्हे सघनि था।